2025 जे 11 महीने जी 1 तारीख़ ते मुंहिंजो पुटु मारियो वियो हो, जंहिंमें असां माइटनि ॾे वञूं पिया ऐं रस्ते में फाटक ते दौड़ फाटक ते असांखे कातुल मिलिया जेके मुंहिंजे पुट खे मारण जूं धमकियूं ॾेई ऐं उन ते हथियार सिधा कयूं ऐं मूं उन्हनि खे अलाह जा वास्ता विधा, कोशिशि कई बाक़ी जवाबदारनि मूं ते पिस्टल सिधा करे मूं ते कंट्रोल कयूं। जेको थधे जो जवाबदार हिकिड़ो मुंहिंजे पुट सां जेको विढ़ियो उनजो ॿुट लही वियो, जेको साफ़ सुञातोसीं त गुलसन खोसो वल्द मोहम्मद इस्माइल खोसो हो। बाक़ी जॾहिं मुंहिंजे पुट खे गोलियूं लॻिया ऐं रत वहणु लॻो, पुट जो फतकन ॾिठो मूं त मुंहिंजो दिमाग़ होश हवास उॾामी विया, जेके बक़ाया कातुल मां सुञाणे न सघियुसि। उहे बाद में कातुल मूंखे मिलिया आहिनि, जेको ज़ाहिद खोसो आहे मीर हसन जो पुटु, ऐं लौंग खोसो आहे शाहनवाज़ जो पुटु, जेको 60 माइल में रहे थो। असां विया आहियूं दौड़ थाणे में ऐं जेको हिकिड़ो पकड़ियो अथनि वरी ॿिया गिरफ़्तार नथा कनि ऐं उहे अञा गिरफ़्तार कोन थिया आहिनि। लौंग ऐं शाहनवाज़ खोसे जो पुटु लौंग खोसो ऐं ज़ाहिद खोसो मीर हसन जो पुटु ज़ाहिद खोसो, उहे ॿई गिरफ़्तार पुलिस अञा कोन कया आहिनि। अब कातुल असां चऊं था त इहे माना ॿधा वञनि ऐं इन्हनि ते असांजो बचे जा कातुल आहिनि ऐं नथा ॿधनि ऐं पुलिस वारा बि माना अञा कोन था ॿधनि, पोइ सुणनि था ऐं कातुल मेॾे भिर आहिनि, इहे भटरीजनि ऐं मेॾे भिर आहिनि। मीर हसन भिर आहे ऐं शाहनवाज़ भिर आहे। शाहनवाज़ 60 माइल बैठा है, मीर हसन इथां दौड़ च बैठा है, मोहम्मद हसन दौड़ च बैठा है, वो भी मेरा भिर है। अकबर भिर है, वो फुल्ले च बैठा है। अली हसन भिरा भी फुल्ले च बैठा है। इहे मेॾे बचे दे कातुलन अॻ च भी मेरी धी मारी ने, भले ॾूजा वार मेरा पुट मार छड़िए ने। अबा ये पुट जो सबब कुछ भी ना नामिनेट हो सतार खोसो मुझे भाष आदेश इस्माइल जो पुट, वो पुलिस मना ॾोहारी खे मारियो आहे, उन जे क़त्ल में मुंहिंजे पुट ते इल्ज़ाम ॾेई ऐं उहो मुंहिंजे पुट क़त्ल कयो अथनि। इंसाफ़ ॾिनो वञे, असांजो बेगुनाह भाउ क़त्ल कयो अथनि हिकु अहिड़े इल्ज़ाम में जेको इल्ज़ाम ना बेबुनियाद आहे ऐं हुन जंहिंजो इल्ज़ाम लॻियल आहे उहो पुलिस क़त्ल कयो आहे। उहो नामी नेट हो जिते गोली जो बि ऑर्डर हो, उहो पुलिस खणी हुनखे मारियो आहे ऐं असां मुंहिंजे भाउ जा कातिल गिरफ़्तार कया वञनि ऐं उन्हनि खे कड़ी मां कड़ी सज़ा ॾिनी वञे त आईंदा कहिड़ो बि बेगुनाह हुननि जे गैर कानूनी प्रेस क्लब में विया आहियूं ऐं असां SP साहिब खे बि दरख़्वास्त कई आहे त असां सां इंसाफ़ थियो वञे। असांजो बेगुनाह भाउ क़त्ल कयो वियो आहे। जीअं क़त्ल जेके 3 ॼणा कातिल आहिनि, जेको हिकिड़ो गिरफ़्तार थियो आहे गुलसन वल्द इस्माइल जो पुटु ऐं 2 ॼणा, हिकिड़ो ज़ाहिद वल्द मीर हसन जो पुटु ऐं लौंग वल्द शाहनवाज़ जो पुटु, जेके 60 माइल में वेठल आहिनि ऐं उहे खोसा आहिनि, असांजा मामाणा आहिनि, मामे जा पुट आहिनि। उहे घुमंदा था वतन। असांजो इहा अपील आहे SP साहिब खे ऐं IG सिंध खे, असांजी इहा ई अपील आहे त उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे, असांजे भाउ जो इंसाफ़ कयो वञे। असांजो बेगुनाह भाउ क़त्ल कयो अथसि, क़त्ल करे विया आहिनि ऐं असां पुलिस खे बि दरख़्वास्त ॾिनी आहे, SP साहिब खे दरख़्वास्त ॾिनी आहे। पुलिस ऐं कानून को बि एक्शन न खयो आहे। बाक़ी हिकिड़ो जवाबदार जेको अरेस्ट आहे पुलिस कस्टडी में आहे।